सां कॾहिं बि कोन रलबो आहे। सुभान अल्लाह। ज़माने जा हड़ई हातिम सखी सरताज बि शया मगर महबूब जो पालण संभालण बाज बि शया। सुभान अल्लाह। न हर दिलगीर जे दर ते न रांझन हीर जे दर ते असां सिरड़ो झुकायो आ मोहम्मद मीर जे दर ते। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या दुरूद शरीफ पढ़ण अचे तो वो चवंदो सल्लल्लाहु अलैहि बारी ताला जा है थंभेरी आसमानन खे बिहारे बियो त ॾेखारे। सुभान अल्लाह। ओ भला सूरज खे लाहे या उभारे बियो त ॾेखारे। सुभान अल्लाह। गरजी चो उहो अल्लाह साईं आ उहो अल्लाह साईं आ उहो अल्लाह साईं आ उहो मसीह जे पेट में मालिक रखियो महफूज़ यूनुस खे। सुभान अल्लाह। ओ अल्लाह जे वात में हिकु पल गुज़ारे बियो त ॾेखारे। गरजी चओ उहो अल्लाह साईं आ उहो अल्लाह साईं आ उहो अल्लाह साईं आ उहो खलीलुल्लाह खे मच में रखियो अल्लाह आरामी। सुभान अल्लाह। छा टांडन जो मच छा बाह सुभान अल्लाह उते वरी आराम करे। सुभान अल्लाह। खलीलुल्लाह खे मच में रखियो अल्लाह आरामी। सुखियो टांडन मथां कंहिंखे सुमारे बियो त ॾेखारे। उहो अल्लाह साईं आ उहो अल्लाह साईं आ। सुभान अल्लाह।